अमीर जे बंगुलन जे भर में एक गरीब औरत वेचारी रहंदी हुई जै वट पुत्र जो औलाद को न होयो, न्याणन जो औलाद को न होयो, मुड़स मरी वयो, जिंदगी उन कखन वारी झूपड़ीअ में गुजारे। जमींदार जेको पाड़े में उन बंगुलन ते बंगुला, बंगुलन ते बंगुला, बंगुलन ते बंगुला, जॾहिं अमीर जा दोस्त अचण शुरू थिया ॾिठई त हीअ कखन वारी झूपड़ी मुंहिंजे बंगुले जे भर में नथी ठहे। पांजे लाठड़ियन खे चई, कंहिंखे चई चओ ड्रिजो न, नालो त कंहिंजो बि नथा खणूं न, पोइ जेको पाण ॾऊं सम्झे, जंहिंखे सच लॻे त ख़ुदा करे मन सम्झी वञे। अज़ीज़ाने मन पांजे लाठड़ियन खे चई त इन गरीब माईअ खे चओ जेके पैसा वठे वठे इन झूपड़ीअ मां निकिरे, मुंहिंजे बंगुले खे दाग लॻो पियो आहे। उहे लाठड़ी आया, माई जेके पैसा खपनी वठ, हिन कखावन घरन खे छॾे निहारे चवे थी रहीस खे वञी चओ हिन कखन सां मुंहिंजे अबे अम्मा जूं यादूं मौजूद आहिनि, हिन कखन में मुझे भाइरुन जूं यादूं मौजूद, हिन कखन में मुझे मुड़स जूं यादूं मौजूद। औलाद त मूंखे कोन्हे को, अकेलो मुंहिंजो सिर, जॾहिं मां मरी वञा पोइ जीअं वणेव तीअं कजो, जेसिताईं मुंहिंजी हयाती आहे हिन कखड़न मां मूंखे न कढो। मां हे पुराणो यादूं ॾिसी पंहिंजन खे यादि कंदी हां। सुभान अल्लाह। ये थी दुआ न था अज़ीज़ाने मल उन नौकरन चाकरन वरी थोड़ा गुल ऐं फुल रखी वञी हवालो ॾिनो, ईअं ई थींदो आहे। पो गुल फुल कीअं रखियो, रेसा माई थी जेका मां नौकरियाणी आहियां छा तव्हांजी, मुंहिंजी मदी आहे, कान ॾींदसि, जेको करणो अथव सो वञी कयो। उन गरीब त ईअं कोन चयो, पर इहे लाठड़िया जेके मुंहिंजा दोस्त पंहिंजी खुशनुदी हासिल करण जे लाइ पंहिंजे कबर खे जहन्नम बनाईंदा आहिनि, पंहिंजे कबर जा नाग बलाऊं तैयार कंदा आहिनि। छो त रब खे नाराज़ करे, मदीने वारे मीर खे नाराज़ करे, कहे दुनिया जे माण्हूअ खे राज़ी करणो ईअं आ जीअं जहन्नम जी टिकट ख़रीद करण। अज़ीज़ाने मन वडेरे खे बि कावड़ अचे वई, नौकरन खे चई जेॾी महिल इहा माई निकिरी मिटन माइटन ॾे त वेंदी हूंदी, चयोसि ज़रूर वेंदी, चई शादी गमीअ ते जे इहा निकिरी वञे पोयां ईअं पट करे छॾिजोसि, मोटे त ख़बर ई न पएसि मुंहिंजो मन काथे हुयो। चयो रेस हुकुम तो सादा हुकुमा तुझो। उहा गरीबियाणी मिस्कीन औरत जंहिं वक्त में मुंहिंजा दोस्त अज़ीज मिटन जो कज़ियो या शादी थी 2-3 ॾींहं हली वई, हिननि पोयां मुल्क खे पटु करे पंहिंजूं पारकूं रखी कोट सभु कुझु खणाए तयार करे छॾियो, जीअं जो उहा गरीब औरत मोटी गौर सां ॿुधजां, जीअं जो उहा गरीब औरत मोटी ॻोल्हे पई त मुंहिंजो घर काथे आ, रेस जो बंगलो अञा वॾो थी वियो, मुंहिंजो घर काथे आ, ॻोल्हींदी रही। उन नौकर चाकर हिक ॿिए खे ठूठियूं हणी जीअं खिलंदा आहिनि खिलंदा रहिया, ठठोलू कंदा रहिया, कुराड़ी छा थी ॻोल्ही, कुराड़ी छा थी ॻोल्ही, मज़ाक उॾाईंदा रहिया। जेॾी महिल कुराड़ीअ खे बंगले जे चइनी पासनि खां मन नज़र न आयो, ख़बर थई त कुराड़ीअ छा कयो, गरीब हई त ईअं न कजा, पर जे अमीर हई त ईअं ड्रिजजा। उन कुराड़ीअ छा कयो, आसमान ॾे निहारे पंहिंजे रब्बुल आलमीन सां ॻाल्हाइण शुरू कयो। अर्श ॾे निहारे चवे थी ओ मुंहिंजा अल्लाह साईं अॼु मूंखे जवाब ॾे। छा थी चए पंहिंजे रब खे, ओ मुंहिंजा करीम रब अॼु मूंखे जवाब ॾे, मां त कान हुयसि पर तूं होए या कोन होए। जो त जेसि ताईं मां वेठी हुयसि मुंहिंजे मन जे कहिड़ो वेझो बि कोन आयो, मां त कान हुयसि मुंहिंजो मन बर्बाद थी वियो। तुंहिंजी ज़ात हुई या न हुई, जे हुई त मूंसां अहिड़ो कलूर छो थियो।
ये चई अञा अखड़िन में लुड़क मस आंदई होदा मुझे बेनियाज रब मीकाइल के हुक्म कयो ओ मीकाइल जी रब्बे जलील देर न कर एड़ो जमीन के लोडो दे जो इन वडेरे जा बंगुला ये पट थी वनी बेनियाज रब जे हुकूमत मीकाइल अलैहिस्सलाम जी जो जमीन के जिलजिलो दिनो उहे जेके बंगुला होया उहे जेके माड़ियूं हुयूं न रुगी उहे पट थी विया पर उन्हनि जो वजूद भी को न बचो तारीख गाल कलम में बंद करे दुनिया के न्यापो दिनो त कह गरीब जे बद दुआ खां बचण जी कोशिश कजो। गाल समझ में अचे थी या न जे समझ में अचे थी त कह पाड़े वारे जे कलासी बने के शेर जान याद रखी छड़जा। अजीजा ने मन कलासी जेको विच ते बनो हुंदो आ ईमान वारे जी निशानियां उन जे मथों लपो जमीन मिट्टी जो रखी उनखे मोकरो कंदो आ। मुझो साईं फरमाइंदो आ जेको रस्ते जे बने के मोकरो कंदो रब उन जी कब्र को शादी करे छदींदो। सुभान अल्लाह। पर जेको कलासी बने के सेरी दो याद रखी छड़जा जेके राह मां ड्रो न थियो न के कुढ़ीअ मां कुछ भी को न थींदो। जेके राह मां ड्रो न थियो उन्हें के कुढ़ीअ मां कुछ को न थींदो। ओ परावा बन्ना सेरण वारा पंहिंजे एकड़ खे बवे सा वधीक ॾियण वारा उहा कब्र विसारे छॾी थई जेका हिकिड़ो कानो हूंदी उहा कब्र अहिड़ी अंधारी आ जॾहिं उन में ईंदे तोखे चवंदी ॾे ख़बर मूंसां नाजाइज़ी कीअं पे कयई। अजीजन मन जेको जमीन ते कंहिंजो हक ड्रोहींदो आ खास करे जमीन जा खाता मटाईंदो आ या जमीन जो पासो पाण दे उथलाईंदो आ या बन्नो सेरींदो आ घणो करे त कब्र उनखे जगह ही कान ॾींदी आ पर जे जगह ॾींदी आ अञा काधी मोटंदा ई नाहिन एड़ो उन जे मथां अज़ाब कंदी आ जो मथन वारो पासो हेठ इंदो आ हेठो मथे इंदो आ जिया घाणे में गठड़ी बणजी वने इए गठड़ी बणजी वेंदो आ। मदीने जे मीर फरमायो पंहिंजे कब्र खे नागन ऐं बलाउन जो घर न बनायो जहन्नम जो किलो न बनायो पंहिंजे कब्र खे जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बनायो। सुभान अल्लाह। मुझा दोस्त अजीज जन्नत जो बाग कीअं थींदो आ जो बाग में खुशबू हुंदी आ बाग में मेवो हुंदो आ बाग में छाव हुंदी आ छाव में देसी परदेसी आसास कंदो आ मेवे के पखी भी खाइंदो आ जीत भी खाइंदो आ गुल खुशबू ॾींदो आ। मुझे आका फरमायो ऐ इंसान पान के इए बना जो तुझे अखलाक मां मानुन के फायदो मिले तुझे दौलत मां गरीबन के फायदो मिले तुझे जुबान जे मिठास मां गरीबन जी दिल खुश थे तरब तुझे दुनिया में ही कब्र के जन्नत बनाए छदे। सुभान अल्लाह। ऐ मुसलमान वताए फकीर बुधो थो न वतायो कहीं चे तो वताया चे जीव कहें चे वताया चवन था त जन्नत में डाढियूं थधूं नहरियूं हुंदियूं ऐं दोज़ख में चवन था डाढी बाह हुंदी त वतायो निहारे तो चवे अड़े यार गाल तो बुधो मुखे समझ में कोन थो अचे त गालियूं कहिड़ियूं था कयो वताया इए कोन हुंदो चे इए हुंदो चे वताया थींदो किथों त वताए जो जवाब बुधो वतायो चवण लगो सबको थधड़ो मट भी हितों भरियो वींदो आ ऐं सबको बाह जो टांडो भी हितों पाण सां गॾु खणी वींदो आ। ऐ मुझा मुसलमान भा जे
कदे चाही तो त तुझी कब्र में जिय तू पहुंची त मुझो मदीने जो यार पहुंची वने ऐं पहुंचंदो जरूर जरूर पहुंचंदो अल्लाह उन पिरीअ जे सुञाणप जी तौफीक अता फरमाए त पो देर न कर मुझे मदीने जे मीर सा प्यार कर मुझे मदीने जे मीर ते दुरूद पढ़ मुझे मदीने जे साईं ते सलात पढ़ तू दुनिया में पढ़दो वी दे कब्र में तुझो बेड़ो पार थी वींदो सुभान अल्लाह जो त मुझो मदीने जो यार आहा के जो नालो वर तुम चो मुझो डाढिया दिल खोले चो मदीने जो यार केतरा इश्क में वेठा हो दिसा पे तो बुढ़ा वेठा हो जे तवा इश्क में बुढ़ल न हो जो त मुजी भी हा कैफियत को न हो जे मुझे कैफियत जो मजो मुखे बुधाए रहो आ तवा सबई इश्क सा बुधी रहा हो त मुजा दोस्त अजीज जवाब दे के जो नालो वर तुम चो मदीने जो यार सुभान केड़ो मदीने जो यार बुधाई हाय जन्नत में पैर न पाई दो जैसी उम्मत न छदाई दो वाह मुझे दिल बर जो प्यार गुनहगारन सा सुभान अल्लाह वाह मुझे आका जो प्यार किनन को झेड़न सा चो जन्नत में पैर न पाई दो जैसी उम्मत न छदाई दो वाह मुझे दिल पर जो प्यार गुनहगारन सा अल्लाह हूँ दो खुदा भी जलाल में हूँ दो खुदा भी जलाल में हादी असा उन हाल में कलीम बे न गलाई दो चो मुझो सुनो उम्मत प्यो छदाई दो वाह मुझे आका जो प्यार गुनहगारन सा कि मुझे आका जो प्यारा अज कन खोले वे हो त बुधाई ओ मुझे मुस्तफा जो शान बुधण वारा हिकड़ी यहूदियाणी औरता केर जवाब दियो पोया केर हथ मथे करे जवाब दियो केर सुभान अल्लाह बुधाई दो माव त हथ मथे करण में फायदो केड़ो आ पहिरी कुरान थो बुधाई जलसे में वेही करे हथ मथे खणी ऐं मुझे महबूब ते दुरूद पढ़ंदो कर छो रब जो कुरान बुध सुभान अल्लाह अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून मुझे करीम रब कुरान करीम में फरमायो जडे कयामत जो ॾींहुं ईंदो ज़ुबानुन जे मथां तालो लगी वींदो ज़बान के इजाजत का न मिलंदी गालाइण जी जो गालाए सके अल्लाह जे ज़ात फरमायो व तुकल्लिमुना ऐदीहिम तुझे हथन के मां रब हुक्म कंदसो ते तुझा हथ गालाए जवाब ॾींदा सुभान अल्लाह इन करे चयो मई हथ मथे खणी दुरूद पढ़ त कयामत जे ॾियारे तुझा हथ शाहिदी ॾियनि मौला हिकड़ी रात अहड़ी जरूर हुई जॾहिं शादी खान मरहूम जे ईसाले सवाब जी दुआ हुई सजण साईं जे दर जो गुलाम खादिमन जो खादिम आयो हो उन तुझो कुरान पढ़ी बुधायो हो असां हथड़ा मथे खणी तुझे महबूब मुस्तफा जो शान गायो हो सुभान अल्लाह
को छा थो समझी जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े रब खे को चवे त महबूब गुनाहगार आहियां पर तुंहिंजे महबूब जो शान ॻाईंदो हुअसि ॿुधा रब माफ़ी ॾींदो या कोन ॾींदो बेशक कॾहिं दुनिया में महबूब कयो अथई जवाब ॾे ख़बर पई हूंदई त जंहिंसां न प्यार कबो आहे रुगी उन जो केरु नालो वठी कसम ॾींदो आहे न त हर शइ ॾिबी आहे न जवाब ॾे कोन जवाब ॾिनई ॾींदो हई न हालांकि ख़बर ई कान्हे का त इहो जेको तुंहिंजो मसनूई नकली महबूब आहे इहो हिकिड़ो मिंट ख़ुशी ॾींदई त 8 ॾींहं ॾझा ॾींदई पर मुंहिंजो मदीने वारो घोट उहो आहे हिकिड़ो दफ़ो रुगी तूं प्यार कर त सॼी ज़िंदगी मुंहिंजो मुस्तफ़ा तोखे संवारे छॾे सुभान अल्लाह यहूदियाणी औरत केर मुड़स मरी वयो पुटड़ो हिकड़ो अल्लाह ॾिनो मुड़स मरण खां पोइ ज़ाल वेचारी औलाद जे मथां मां वेही वेंदी आहे मिट माइट वेझा न हुया बचड़े जे मथां मां वेही वई तो मूं शादीअ जी ऑफर कई वेचारी औरत शादी न कई बस पंहिंजे बचड़े ते वेही वई बचड़ो नंढड़ो वॾड़ो थोड़ो समझदार थियो हाल माउ जो ग़रीबी हुयो अमड़ जी जल वटि हिकिड़ो ई जोरो पाइण जो हुयो धोंदी ही वरी पाईंदी हुई धोंदी ही वरी पाईंदी हुई बचड़ो समझदार थियो अमड़ जो अॻियां छातीअ खां कमीस फाटल हुई अमड़ जी छाती नज़र आई बचड़ो निहारे चवे थो ओ मुंहिंजी जी जल अम्मा जी मुंहिंजा दिल भर बचड़ा अम्मा तुंहिंजे जिस्म ते वगड़ो फाटल आहे तुंहिंजी छाती नज़र अची रही आहे मूंखां बर्दाश्त नथो थिए मां चवे थी बच्चा ॿियो वॻो जॾहिं कमाईंदे वठी पंहिंजे अमड़ खे पाराइजा चवे थो अम्मा इजाज़त ॾे हेतिरा मुंहिंजा मिट माइट वेठा आहिनि दोस्त यार वेठा आहिनि वञी कंहिंखां न कंहिंखां तो जी जल जे लाइ वॻड़ो वठी अचां बाबा हे मोबाइल तुंहिंजी ॾाढो तंग थी करे लाइट बंदि कर सलात सल्लल्लाहु कया या रसूल अल्लाह वसल्लम कया हबीब अल्लाह अजीज़ान मन ओ मुझा मुसलमान भा मां पंहिंजे बचड़े खे ईअं चयो त मुंहिंजा बचड़ा सभिनी पंहिंजनि जा कुर्ब ॾिसियो वेठी हां मिटनी मिटन के आज़मायो वेठी हां ओ मुंहिंजा बचड़ा अल्लाह तोखे हिम्मत ॾींदो कमाए पोइ पंहिंजे जी जल अमड़ीअ खे वॻो पाराइजा बचड़ो न मुड़ियो चाचल ॾे वयो ख़बर अथव जॾहिं वेचारी को गुज़ारे वेंदो आहे मर्द त ॾेर कहिड़ो हशर कंदा आहिनि भाॼाई जो ख़बर अथव न पंहिंजी हूंदी त अञा कुझु हया पर जे वेचारी धारी आहे त सम्झो लोह में थी वई ऐ मुसलमान बेवह औरत जी इज्जत कर मुझो मदीने वारो राज़ी थी पवंदे याद रखी छॾ सुभान अल्लाह मुझा मुसलमान भा जरा गौर कर त उन औरत वेचारी पंहिंजे बचड़े के जॾहिं ॻाल्हि चई बचड़ो पंहिंजे चाचन ॾे वयो मिटन माइटन ॾे वयो मुझे अमड़ ला वॻो ॾियो उन्हनि मिटन माइटन ताना ॾिना मेहणा ॾिना वॻो को न ॾिनो रोअंदो रोअंदो पंहिंजे जी जल जे तरफ़ मोटियो थो अचे रोअंदो थो अचे हिकिड़ो यहूदी राहिब रस्ते में मिली वियो केर गालायो केर यहूदी राहिब रस्ते में मिली उन बचड़े का पुछण लगो उम्र तुझी नंढड़ी आ इन नंढड़ी उम्र में केड़ा दुख मिलिया थई जो रस्तन में रोई रहियो आ उन यहूदी के पांजे दुखन जो दास्तान बुधाई त मुजी जी जल अमड़ वटे हिकड़ो जोरो कपड़न जो आ अम्मा लाहे वरी पाईंदी आ छाती मुझे अमड़ जी जल जी जाहिर थींदी आ मुखा बर्दाश्त न थी थे कहे मिटन माइटन हिकड़ो जोरो न दिनो उन या गौर साबुद उन यहूदी निहारे चयो तू भी यहूदिया मां भी यहूदी हां
पर जो दुनिया में ॾियण रहियो कोने हिकड़ो जवान अहिड़ो अॼु बि आहे जंहिंजे अंगण ते जेको वींदो आ कॾहिं बि ख़ाली कोन मोटंदो आ। सुभान अल्लाह। उन मासूम बचड़े यहूदी पंहिंजे राहिब जे बाह में हथ विधो, राहिब वारो कर उन जवान जो ॾस ॾे, उन जो नालो ॿुधा, उन जा पता पार ॿुधा त मां वञी उन जवान खे अर्ज़ कयां। यहूदी चस उन जो नालो वा सुहिणो मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा नालो आहे सुहिणो? मोहम्मद मोहम्मद मुस्तफा। सलात पढ़ो मां पानी जा पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेडी मल मुझे आका जो नालो ॿुधई, नाले ॿुधण सां जिस्म में अजीब हिकड़ी कैफियत महसूस कई। मासूम ॿारा लेकिन अहिड़ो नालो कदहिं कोन ॿुधई। दिल में ख्याल कयई छो न जीजल अमड़ खे ॿुधाए पोइ वञा। जीजल अमड़ वटायो, ओ मुंहिंजी अम्मा जी मुझा बचड़ा, अम्मा मिटन माइटन खां मायूस थी आयो हां, पर हिकड़े जवान जो ॾस मिलियो आ। चवन था अहिड़ो त महबूब कुर्ब कंदो आ, जेको वींदो आ उनखे ख़ाली कोन छॾींदो आ। मां चयो कंहिंजो नालो आ? जीअं बचड़े चयो अम्मा उन जो नालो सुनो मुहम्मद करीम। मां जीअं जो नालो ॿुधो यहूदियणी औरत पंहिंजे बचड़े खे ज़ोरी छिके भाकुर पाए छातीअ सां लाए रोवण लगी, चुमण लगी। बचड़ो परेशान, अम्मा छा ॻाल्हि आ? चवे थी कुछ भी थी पए इन जवान ॾे कान छॾींदी सैं। बचड़ो परेशान थी वियो, अलाए मारे छॾींदो अलाए छा, जो अम्मा इजाज़त नथी ॾे। चवे थो अम्मा छा उहो सुहिणो मुहम्मद मारे छॾींदो? चवे थी मारे कोन छॾींदो, भला वॻो न ॾींदो मोटी ईंदुसि? चवे थी वॻो बि ॾींदो। अम्मा पो झली छो थी? मां दाह करे थी चवे ओ मुंहिंजा बचड़ा, तोखां सवा दुनिया में मुंहिंजो कोई नाहे। तुंहिंजो अबो बि वयो हलियो, मुंहिंजा मिट माइट नाहिनि, मुंहिंजे ज़िंदगीअ जी उम्मीद तूं हिकिड़ो पुटड़ो आ। अम्मा पो ॿुधाए त वञण में हर्ज कहिड़ो आ? ओ मुंहिंजा बचड़ा, अॼु ॾींहं ताईं जेको बि दरे मुस्तफा ते वयो आ, जंहिं बि उन पिरीअ जो दीदार कयो आ, उन खां अबो अम्मा सभु विसरी वयो आ। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा बचड़ा, मूंखे डप थो लॻे जॾहिं तो न दिल पर जो चेहरो ॾिठो, जॾहिं उन नूरानी चोॾीअ जे चंड खां वधीक पाक चेहरे ते तुंहिंजी नज़र पई। मां तोखां विसरी वेंदसि, मां रोंदी रहिजी वेंदसि, पोइ मां बच्चो किथां आणींदसि, कान छॾींदीसि। भाकुर पाए चुमियूं ॾियण शुरू कई, अमड़ खे गिराटी पाए चवे थो अम्मा वाइदो थो कयां, दिल भी कोन ॾींदुसि, ग़ुलाम भी कोन थींदुसि, वॻड़ो मिलियो त खणी ईंदुसि, न त तो जी जल ॾे मोटी ईंदुसि। मां हिकड़े पासे पुट ॿिए पासे, आख़िर मां जी जला, छो त जी जल जो मट ॿियो कोई। चो जी जल जो मट, भला हीअं चो ओ जी जल मां जहिड़ो मिट ॿियो
जहिड़ो मिट ॿियो कोन आहे। अबो भी अबो आ, अबो भी अबो आ, पर माओ माओ आगे, पर माओ माओ आगे जी जल माओ। जहिड़ो मिट ॿियो कोन आहे। झोलीअ में सुम्हारे सेखारियां ॿोलियूं, पींघे में सुम्हारे ॾिनई लाइला जुलोलियूं। हंज में सुम्हारे सेखारियां ॿोलियूं, पींघे में सुम्हारे ॾिनई लाइला जुलोलियूं। पंहिंजे बचन ला वॾा ॾाज ॾावण, पंहिंजे बचन ला पैथी ॾाज ठाहे, ओ वेठी ॾाज ठाहे जी जल मां। जहिड़ो यार मिट ॿियो कोन आहे। सुभान अल्लाह। ॻाल्हि दिल सां लॻई थी या न। अज़ीज़ान मन जी जला बचड़े के मजबूर थी रोई थी चवे बच्चा मुझो कोई नाहे, वेही न रह जा। हाँ मुझी अम्मा गौर कर, जी जल खां मोकिलाए जीअं जो निकतो, अमड़ खां मोकिलाए जीअं जो निकतो। सब कुछ विसरी वयो, दिल ऐं दिमाग में रुगी हिकड़ो ई ख्याल हुजे, उहो सुहिणो मुहम्मद कीअं हूंदो जंहिंजे ॾिसण सां मुंहिंजी दिल खसिजी वेंदी। सुभान अल्लाह। सब कुछ विसरी वयो, जीअं मुझे मुस्तफा जो ख्याल दिल में ईंदो वयो, अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो वयो। सुभान अल्लाह। दिल जो बलब बरण शुरू थी वयो, मदीने जे शहर दे वञी भी रहियो आ। ख्याल कंदो कंदो जीअं मदीने जे गलीअ में पहुतो, रस्ते में माण्हू मिली वियो, चवे तो मूंखे ॿुधा उन कीअं बि पुछो मां इएं चवां त चयईं त मूंखे ॿुधा ओ सुहिणो महबूब मुहम्मद करीम काथे मिलंदो। सुभान अल्लाह। उन रस्ते वींदे जवाब ॾिनो, साम्हूं मुझे महबूब जी मस्जिद नबविया। हाजी साहब याद अथई न मदीनो। सुभान अल्लाह। खुदा शल सभिनी खे मदीने जी दीदार नसीब फरमाए। दिल खोले आमीन चो। थी पखी वञा उॾामी, सुभान अल्लाह। मुंहिंजो पुनहलो आ जाथे, ओहो मुल्क आ मदीनो, सुहिणो सजण आ जाथे। थी पखी वञा उॾामी, थी पखाली पाक दरजूं, मटियूं भरिया मदीने। सुभान अल्लाह। बाकी हयाती घारिया, थी गुलाम मां मदीने। सुभान अल्लाह। दुआ घुरी दया घुर, रात ॾींहं पे तो चई अल्लाह सही ज़ाल ॾे, बनी ॾे, पिलाट ॾे, ओ चरिया ये सभई खत्म थी वेंदा। गुनो थई त मदीने वारे जो दीदार घुर। सुभान अल्लाह। पिरीअ जो प्यार घुर, जॾहिं हिकिड़ो दफ़ो दीदार कयई सॼी ज़िंदगी रोंदे, ऐं उन रोण जे हिक हिक ॻोढ़े जे एवज़ तुंहिंजा दफ़्तर धोपी वेंदा। सुभान अल्लाह। अज़ीज़ान मन उन सवालिय के जवाब ॾिनो, साम्हूं मुझे महबूब जो मस्कन मदीने वारी मस्जिद नबविया।
ची अकेलो हुंदो ची न वलर सां गॾु हुंदो सुभान अल्लाह ची जॾहिं वलर सां गॾु हुंदो पो न पिरीअ खे मां कीअं सुञाणा हाणे उन जो जवाब ॿुधायईं या शेर ॿुधायईं सुभान अल्लाह छा ॿुधायईं जेको चवी ॿुधायईं अवल शेर सुभान अल्लाह सुभान हसीनन जो हुस्न सुभान अल्लाह कयो कुल ई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे सुभान अल्लाह हसीनन जो हुस्न मैं अली मोहम्मद कयो कुल ई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे चंड गॾो कजन हिकु बन लखे चंड गॾो कजन भली मैदान अचन पिरीअ सां से भला पुॼंदा किथे किथे हसीनन जो हुस्न सुभान अल्लाह इहा त ठाही फ़कीर शाहिद हुसैन ॾाहिरी पर अजतब सिधो मदीने वारे घोट जे बचड़े लतीफ खां पुछी ॾेई त हो लतीफ छा थो चवे चवे थो चंड तुंहिंजी ज़ात सुभान अल्लाह अल्लाह आऊं पारियां न पिरीअ सां चंड तुंहिंजी ज़ात आऊं पारियां न पिरीअ सां तू अच्छो मंजरात मुझो सजन सदाई सोझरो सुभान अल्लाह या कहजो अकीदो अचो सोने भिट जे घोट लतीफ जो सुभान चंड चवई सच अल्लाह जे भाई न मठियां कॾहिं उभरी थोरड़ो ऐं कॾहिं उभरी गच जेको मुंह में बरई मच ओहो पदम पिरिया जे पेर में सुभान अल्लाह गाल के विसार जो न गाल चढ़ी आई आ ॿुधायां दुनिया खां ॿुधो थव उलमा खां ॿुधो थव त मुंहिंजे आका आंगुर जे इशारे सां छा कयो हो जवाब ॾियो ॻाल्हायो एतिरो त ॿुधो थव अॻिते ॿुधो आंगुर जे इशारे सां इन आंगुर जे इशारे जो राज तोखे अॼु सजण साईं जो ग़ुलाम थो ॿुधाए सुभान अल्लाह इए छो थियो महबूबन करीमन आंगुर जे इशारे सां चंड खे बटुकरा छो कयो हेॾे मूडे निहार समझ सदण टिन क़िस्मन जो थींदो आ घणन क़िस्मन जो जॾहिं माण्हू पाण खां मथे पंहिंजे मुर्शिद करीम खे या पंहिंजे उस्ताद खे या पंहिंजे अबे अम्मा खे सॾड़ो कंदो आहे हथड़ा ॿधी अर्ज़ कंदो आहे ओ मुंहिंजा सुहिणा मुर्शिद करीम ज़रा हेॾां त अचो अमड़ खे चइबो आहे ओ मुंहिंजी जीजल अम्मा ज़रा हेॾड़े हली आ अबे खे चइबो आहे ओ मुंहिंजा दिलबर बाबा साईं ज़रा हेॾे हली आ यानी जिते अदब जी जाइ हूंदी आहे उते हथड़ा ॿधी अर्ज़ कबो आहे
बियो नंबर सदन जो तरीको जिते हिक जड़ो दोस्त हुंदो आ उनके सिधो सोचेबो आ ओ मुजा दोस्त हेडे हलिया ओ मुजा मिट हेडे हलिया ओ मुजा क्लास फेला हेडे हलिया उनके इए सद कबो आ टियों तरीको सद करण जो जदे नौकर के सद कबो आ गुलाम के सद कबो आ अदा कोन चेबो आ साईं कोन चेबो आ ॻाल्हाइबो कोने आंगुर जो इशारो दीबो आ आंगुर जो इशारो दीबो आ हेडे आ ज़ात मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात हथड़न सान दुआ सान आंगुर जे इशारे सा चंद्र के इशारो दई दुनिया के बुधायो ओ दुनिया वारो मुझे रब्बुल आलमीन मां मुस्तफा जी हुकूमत रगी फर्शन ते न पर अर्शन ते भी कायम रखिया सुभान अल्लाह मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रुगी आंगुर जे इशारे सा चंद्र के न पर सिज के भी घुरायो सुभान अल्लाह रुगी चंद्र के न पर खोलिया नाराज के भी खोलिया नाराज के भी पर अंदाज नौ बुधाई दो मैं छो त सजन साईं जो गुलाम सुभान अल्लाह गौर सा बुध जा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो भला सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सिज के आंगुर जे इशारे सा वापस त कयो हो पर छो कयो हो इहो बुधायो ता गिते मां बुधाया छो हुजूर सिज के वापस कयो जवाब दियो डाढिया चो ना कह जी नमाज हुई वरी चो वरी चो आए है जहजी नबी जमानत दे जहजी नबी जमानत दे उनके अली चेबो आ पर जहजी अली जमानत दे उनके वली चेबो सुभान अल्लाह अजीजा ने मन हने थोड़ो कुरान बुध छो त इया गाल एतरी त बुधई सोने अली जी नमाज कज़ा थी हुजूर सिज के हुक्म कयो सिज वापस थियो अली सोने नमाज पढ़ी गाल एतरी कने गाल डाढी वडी पर हुआ औरत वारी गाल रहजी वने त दुख न कजा या वरी टाइम बचो त बुधाई दो मैं छो त ही गाल अची वैया बुधाया कुरान बुध अल्लाह ताला नमाजू घणियों फर्ज कयूं न जल्द में बुधाए चो पंज ओ चाचे गुलशेर सुबह चयो पे न त पंज तन पाक जो शान पाण ही ॾिसो कीअं अची वई सुभान अल्लाह अल्लाह नमाजू घणियों फर्ज कयूं चो पंज घणियों पंज अल्लाह जो इस्म ज़ात है अल्लाह कदे गौर कई तो उन में हरफ घणा हन चो पंज हरफ घणा हन इन पंजन जो राज कदे पो बुधाईंदो मैं पर जियं न पंजन में राज आ ये चैन में भी राज आ सुभान अल्लाह अल्लाह जे इस्म में हरफ पंज पाक पंज तन भी पंज नमाजू भी ईमान वारन ला पंज पर सुने महबूब मोहम्मद करीम जे इस्म में हरफ चार आसमानी किताब चार दुनिया जा तरफ भी चार जन जो चैन सा प्यार उन जो पंज तन पाक कंदो बेड़ो पार सुभान अल्लाह दुनिया जे दस्तूर दे निहार जे कदे तू चवी हिक ब टे पंज त नंढड़ो बार बि चवंदे बाबा भुलजी पयो हई अंग सही कोन ची चवंदे हिकड़ो ब पंज चवंदो बाबा भुलजी पयो आ जे चवंदे हिको ही पंज चवंदो बाबा भुलजी पयो आ किथे भुलियो आ चवंदो बाबा हिक ब टे पहिरी चार पो पंज तन आए है सुभान अल्लाह गौर कोन कयो थई तुझी सोच पंहिंजी आ दीवानन जी सोच पंहिंजी आ 11वीं पहिरीं या 12वीं पहिरीं यार जवाब दे यार 11 जो अंगु पहिरीं या 12 जो अंगु पहिरीं
वरी जे मथे हल तो 12 वारो पहिरीं आया 11 वारो पहिरीं जवाब सुभान अजीज़ान मन याद रखी छड़ जा 12 वारो चई रहियो आ तू 11 वारे जो थी मां 12 वारो तू जो थी वी सुभान अल्लाह हेडा पंजतन पाक चई रहियो आ तू चैन जो थी असा तुजा पाणी थी वींदा सुभान अल्लाह अजीज़ान मन गाल रहजी न वने छो त फकीर आया गाल सख्त न कंदुस प्यार वारी अल्लाह नमाज़ू फर्ज कयूं 5 घणियों वरी चो मुखे जवाब दियो इन 5 नमाज़ुन मां अल्लाह कुरान में केड़ी नमाज जो ताकीद कयो त खबरदार इनके ख्याल सा पढ़जो कान थव न खबर एकड़ो तो मैं अली मोहम्मद बुधाए यो इन करे तो बुधाए जो जिले नौशारे खैरपुर में जलसो थे अली मोहम्मद ऐं डाडो गाड़ी करे बुते पहुंचन सुभान अल्लाह अल्लाह ताला उनके सलामत रखे एकड़े दी मुके फोन ते बुधाई चेसे अल्लाह केतरियूं हजारे तकरीरूं चई तवा जो मुंह वट न जेके ताजे बचपन खवन खुदा उनके सलामत रखे जे हेतरी मोहब्बत कईया ये सजो मुझे मुर्शिद सजन साईं जो फैज़ बहरहाल अज़ीज़ान मन अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो हाफिज़ू अला सलवात बेनियाज रब फरमायो पंहिंजे नमाज़ुन जी हिफाजत कजो वस्सलातिल वुस्ता खास करे 3 पहिरीं जी नमाज जो ख्याल कजो मना रब तो चे नमाज़ू सबई संभाले पढ़जो पर 3 पहिरीं के कदे कज़ा न कजो अल्लाह ताला कुरान में ये छो चयो फकीर चई छद इने करे जो रब के खबर हुई त अली जी नमाज कज़ा थींदी ऐ ओहा 3 पहिरीं जी नमाज होंदी सुभान अल्लाह बेनियाज रब पाक कुरान करीम जे अंदर 3 पहिरीं जी नमाज जो हुक्म दई फरमायो सभिनी नमाज़ुन जी हिफाजत कजो खास करे 3 पहिरीं के कज़ा थियण न दीजो रब चवे कज़ा थियण न दीजो होडा सोहणे अली जे हंज में केरा सादन लफ्ज़न में चवा या इल्मी लफ्ज़न में चवा ये चवण दे त विलायत वारे रहलते नबूवत वारो नूर आराम करे रहियो सुभान अल्लाह जिया रहलते कुरान ठहंदो आ ये मुझो महबूब मुस्तफा सुने अली जे हंज में ठहंदो आ सुभान अल्लाह अज़ीज़ान मन जदह नबूवत वारे नूर जे मथा विलायत जे नूर जा कतरा किरिया गोढ़ा किरिया मुझे आका करीम पंहिंजो पाक अखड़ियूं खोले सोने अली दे निहारियो गौर सां ॿुधजा अदा अली तव्हां जे अखियुनि में लुढ़क छो मुझे शेरे खुदा जो जवाब बुध ओ मुझा महबूब मुस्तफा इकड़े पासे कुरान मां अली जे आडो बीठो आ तवस्सलातिल वुस्ता 3 पहिरीं के कज़ा न कजो इकड़े पासे कुरान दे तो दिसा इकड़े पासे साहिबे कुरान दे पियो दिसा सुभान अल्लाह जदे अल्लाह जे कलाम दे पियो दिसा त अल्लाह जे खौफ का मां अली डिजा थो पर जदे पांजे यार जे प्यार दे तो दिसा त मुरका थो ओ मुझा सुना ए जेके अखिन मां गोड़ा किरिया ये अल्लाह जे खौफ जा किरिया चो त मुझो रब बेनियाज़ा मता मां अली के चवे त मुझा अली तो नमाज कज़ा छो कई ऐं उहा नमाज जंहिं नमाज जो मां रब ताकीद कयो हो खबर थई मुझे मुस्तफा छा फरमायो गौर कर सुभान अल्लाह इस तई बुधई अगते बुध मुझे करीम मुस्तफा फरमायो अदा अली
तू कहजो आका तव्हां जो नमाज कहजी आका तव्हां जी ही सिज कहजो आका तव्हां जो सुभान अल्लाह सुने अली जो अकीदो सिज भी मुस्तफा जो चंद्र भी मुस्तफा जो अली भी मुस्तफा जो नमाज भी मुस्तफा जी मुझे आका फरमायो अदा अली पो परेशानी छाजी बुदा कज़ा कंदे या अदा कंदे सुभान अल्लाह सोने शेरे खुदा जवाब दिनो डिठई त जो रहमत जे समुद्र में मौजा चवे तो सुना महबूब जे हुंदे कज़ा केर कंदो सुभान अल्लाह हाणे गाल एस ताईं त ॿुधे अॻिते अॼु ॿुध फ़कीर जे वातो मुझे मदीने जे ताजदार जीअं चंद्र खे इशारो ॾिनो ईअं अॼु सिज खे इशारो ॾिनो सिज वापसि आयो शेरे ख़ुदा नमाज़ शुरू कई दुनिया ॻाल्हि ख़त्म कई सजण साईं जो ग़ुलाम इतां ॻाल्हि अॻिते खणी रहियो ॻाल्हि खणा या चुप कयां जवाब ॾे खणो साईं खणो पोयां ॿुधायो खणा अजीज़ान मन शेरे खुदा नमाज शुरू कई दुनिया त चयो बस सिज वापस थियो अली नमाज पढ़ी गाल एतरी नाहे एडा शेरे खुदा नमाज शुरू कई हिकड़ी गौर सा गाल बुधजा सिज खे 19,000 मलाइका कुल्हो दई हलदा हन घणा हजार वरी चो 19,000 मलाइका सिज के कुल्हो दयो बीठा हन मुझे मुस्तफा जे हिकड़ी आंगुर ते सिज जो मोटियो बुदा उहे सभई टंगजी विया या कोन टंगिया जवाब दे गाल खत्म न थी मुझे रब इए छो कयो मलाइकन के देखारण पे चाही त मुझे महबूब जे हिक आंगुर जे इशारे में रब केतरो पावर रखियो सुभान अल्लाह अजीज़ान मन गाल खत्म न थी शेरे खुदा नमाज पढ़ी रहियो आ होडा हजरत इज़राइल के हुक्म थियला ओ इज़राइल जी मुझा मौला जी सिज लगे त फलाणन मानुन जो साह कढणो थई खैर है ना सुभान अल्लाह इज़राइल अलैहिस्सलाम के हुक्म थियो तवज्जो कजो ऐ इज़राइल जीअं सिज लगे हेतरन मानन के अमेरिका में रूह कढणो थई हेतरन मानन जो पाकिस्तान में हेतरन जो अस्पताल में हेतरन जो फलाणे मुल्क ते हाणे सिज मथे बीठो आ हजरत इज़राइल पैगाम हथ में खयो बीठो आ सिज दे निहारे चवण लगो यार दे त खबर अज लहण में देर कई थई छाजे करे नथो लही जल्दी बुधा केडी मल लहंदे पैगाम मुझे हथ में आ हेतरन मानन जो साह कढणो आ सिज जवाब दिनो ऐ इज़राइल सदाई मुखो पुछदे होए केडी महल थो लही मां तोखे बुधाईंदो हुयुस हिन टाइम ते थो लहा अज मुखा न पुछ त केडी महल थो लही अज अली खां पुछ त केडी महल थो नमाज पूरी करे सुभान अल्लाह अज मुखा न पुछ त केडी महल थो लही अज दिल भर अली खां वञी पुछ त केडी महल नमाज थो पूरी करे जेस ताईं सुनो अली नमाज पूरी न कंदो मालिकन जो गुलाम हां मुखे इंतजार में बीहणो आ तवज्जो कजा सोने अली जे नमाज जे टाइम ते रुगी सिज वापस न थियो पर रूए जमीन जो अल्लाह निजाम भी बंद करे छड्यो होडा मीकाइल तैयार बीठो आ मौला मीह वसाइणो आ हिते हिते मीह वसाइणो आ सिज लहण खां पो जो हुकुम आ ओ सिज केडी मल थो लही थकजी पयो हां मां मीह वसाया मीकाइल के भी इहो जवाब मिलियो मुखा न पुछ जो अली खां पुछ त केडी मल थो नमाज पूरी करे यानी मीह भी इंतजार में मीकाइल भी इंतजार में इज़राइल भी इंतजार में जदे इज़राइल इंतजार में चो जिब्राइल भी इंतजार
पूरी कायनात इंतजार में सुनो अली नमाज पढ़ी रहियो आ रब कायनात के बुधाए रहियो आ ऐ कायनात वारो जेको मुझे मुस्तफा जो दीवानो अली आ दुनिया उनके ही कान समझी सगी आ बुधाए त मुझे आका के समझण सवलो आ या दुखियो आ अली 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 अलिया बस एस तो ही चयुम जो दस टाइम मुझो पूरो थियो पर गाल पूरी कंदुम पोइते थो मोटा गाल याद थव न अमड़ जी जलता गाल हली उन यहूदियाणी जो बचड़ो काथे पहुतो चो मदीने में पहुतो काथे पहुतो मदीने में पहुतो पूछा कई तो महबूब काथे चयो मस्जिद में अकेलो चयो न वलर सा गद्दा सवाल कई महबूब के वलर में की सुञाणा जवाब ॾियण वारे चयो त आसमान दे निहारियो थई कदे ची हा सितारा ॾिठा थई हा चंड ॾिठो थई हा ची जियां हज़ारन करोड़न सितारन में चंड निरालो हूं ये सहाबन में मुझो मुस्तफा निराला नौजवान समझी वयो नौजवान समझी वयो सिद्धो सौ जी मस्जिद नबवी में अन्या दाखिल थियो अजीजा ने मन मस्जिद नबवी में जी जो दाखिल थियो दिल में ख्याल कयई त कीअं हूंदो कीअं सुञाणा जीअं जो अखिड़ियूं मथे खयई चोॾीअ जे चंड खां वधीक मुझे महबूब जे नूर सां टकराइजी वयूं होड़ा नूर जा शुआ निकता हिक यहूदियाणी जे बचड़े जे सीने में घाव करे वया उन सीने में मुझे महबूब जे नूर जी रोशनी लगी जे मोबाइल वारो हुते बारियो वेठो आ हिते मुझे मथा मुझे रोशनी मोबाइल जे लाइट जी मुझे मुस्तफा जे नूर जी रोशनी उन यतीम बचड़े जे जीअं जो सीने ते लगी झटको लगी वयो इन झटको दई करे भी दिल में ख्याल कये कीअं अर्ज कया कीअं निहारिया अम्मा जो चयो हो त निहारी दे त दिल खसराए वेहंदे पंहिंजे दिल में ख्याल कंदो थो वञे कंध भी मथे नाहे करणो सवाल भी करणो आ अञा इए चई बस कयई ओडा मदीने जे मीर हकल कय ओ यतीम जल्दी आ तुझी अमड़ तुझो इंतजार करे रही आ छा मुझे महबूबा फरमायो गालायो मुसलमान हाजी खोला नबी महेसर एकड़ो शेर चे पढ़ा मुझो मुस्तफा थो गुझारा जाने मुझो मुस्तफा थो गुझारा जाने उहो भी पियो जाने उहो भी पियो जाने जो थी दो सुभाने मुझो मुस्तफा तो गुझारा जाने मुझो मुस्तफा तो गुझारा जाने हबीबल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिया नूर जी लाट पई मुझे मुस्तफा ऐलान कयो ओ यतीम बचड़ा जल्दी आ तुझी अम्मा तुझो इंतजार करे रही आ यतीम जे जदे कनन ते आवाज पयो त महबूब सदे रहियो आ उनके इहा भी खबर आ त मां यतीम हां दिल में ख्याल कई जेके यतीम जी खबर आ उनके दिल जे हाल जी भी खबर होंदी कंधड़ो हेठ करे रिढ़ंदो जीअं जो अगते वयो दिल में ख्याल कई त सवाल कया या न कया मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उथी करे पांजे कुल्हड़न जी चादर लाहे उन यतीम जे हथ में दई पान फरमायो देर न कर वनी पांजे जीजल अमड़ के ढका तुझी अम्मा इंतजार करे रही आ
मुझे मुस्तफ़ा काॾे मोटायो जवाब दे, जवाब दे। अम्मड़ की अदब कर, अम्मड़ सा प्यार कर, अम्मड़ सा प्यार कर। अजीज़ा ने मन जी जो न मासूम जे हथड़े में मुझे महबूबन जी चादर आई सीने सा उन लाई। जी जो चादर के सीने सा लाथई अल्लाह उन जे सीने के नूर करे छड़ियो। जेडी मल नूर थी वयो त चो हक जो ज़ुहूर थी वयो। चादर खणी मोटियो पोइते आ, पेर पोइते पियो वञे, दिल पोइते पई वञे। पेर अम्मा जे तरफ, दिल मुस्तफ़ा जे तरफ, बिनी समुंडन जे विच में हली भी रहियो आ, सोचे भी रहियो आ छा कया कीअं कया। कंदिड़ो हेठ कंदे कंदे जीअं पंहिंजे जी जल अमड़ वटि पहुतो ॾिसे त अम्मा कंधु हेठ कयो वेठी आ, छो त छातीअ खां कमीज़ अम्मा जी फाटल हुई। हिन मुझे मुस्तफ़ा करीम जी पाक चादर मुबारक खोले जीअं अमड़ जे मथां विधी। अमड़ जो जीअं कंधु हेठ हुयो उते ई रहियो। हे अमड़ जे मथां चादर विझी बीही रहियो। 5 मिंट इंतजार कई, अमड़ कंधु मथे कोन कयो, सॾड़ो कई ओ मुंहिंजी अम्मा नाराज़ हई छा, मां त मोटी आयो हां। अमड़ जवाब कोन ॾिनो, ॿियो दफ़ो सॾु कई ओ मुंहिंजी जी जल अम्मा, मां जवाब कोन ॾिनो। नंढड़ो बचड़ो हो डिॼी वियो, अमड़ खे गिराटी पाए लोॾे लोॾे चवे थो ओ मुंहिंजी जी जल अम्मा जवाब छो नथी ॾी। अमड़ रोई चयो बचड़ा तोखे जवाब ॾियां या दिलबर जो दीदार कयां। मां कहिड़ो जवाब ॾिनो ओ मुंहिंजा बचड़ा, तोखे जवाब ॾियां या दिलबर जो दीदार कयां। बचड़ो थो चवे मां कहिड़े दिलबर जो दीदार, चवे थी ओ मुंहिंजा पुनल बचड़ा, तो जीअं मुंहिंजे मथां चादर विधी मां ॾिसां पई त तूं कीअं सोचे रहियो हो ऐं मुस्तफ़ा कीअं ॿुधाए रहियो हुयो। तू बीठो हुए तो के यतीम जो बचड़ो करे सॾु कीअं कये, तो दिल में सोचो त अर्ज़ु कया या न कया, पाण ही तोखे चादर कीअं ॾिने, तो त कंधु मथे कोन कयो पर मूं त हिते ई वेही ॾिठो। बचड़े निहारे चयो ओ मुंहिंजी जी जल अम्मा पो हाणे तुंहिंजो छा ख्याल आ। मां चयो बचड़ा हाणे ख्याल छाहे, अॻ में तोखे पई मनो कया, हाणे अॻियों मां थी थिया पोयां तूं थी सॼी ज़िंदगी महबूब जे ग़ुलामीअ में हली गुज़ारियूं। ऐं मुंहिंजा मुस्लमान भा जेको न यतीमन यहूदन जे यतीमन सां भी एतिरो प्यार करे, ॿुधाए त पंहिंजे उम्मत सां प्यार कंदो हूंदो या न कंदो हूंदो। जवाब ॾे, उम्मत सां प्यार कंदो या न। मुझो मुस्तफ़ा एतिरो प्यार कंदो आ जंहिंजे प्यार जहिड़ो प्यार दुनिया जी काई ताक़त नथी करे सघे। बस थोड़ो तो में ही मुंह में कमी आ जो तो असां कनेक्शन यार सां कोन मिलाए। ऐं मुंहिंजा मुस्लमान भा जनरेटर काथे थो पियो हले, हेठा न खड में जनरेटर पे तो हले, ओॾो निहारियो रोशनी आहे रोशनी, परे पासे रोशनी जनरेटर जे ऊंदह लगी पई आ न, हिते रोशनी आ। उन जनरेटर खां पुछ त जनरेटर पावर जॾहिं तो वटा त रोशनी तुझे परियों कान्हे, हेॾे वरी उभरंदे पासे हे उलहंदो, उभरंदो कहिड़ो पासो आ, उभरंदे पासे 200 फुटन ते ॾींहुं कयो वेठो हई, उलहंदे पासे फुट ते ऊंदह कयो वेठो हई। छो त जनरेटर तोखे हिकिड़ो ई जवाब ॾींदो त पावर मूं वटि आहे पर रोशनी मां उते कंदो हां जेको मूंसां कनेक्शन मिलाईंदो आ। जनरेटर छा जवाब नो, रोशनी काथे कंदो हां जेको मूंसां पंहिंजी तार मिलाईंदो आ। सिंधीअ में चओ पंहिंजी, चवे तो जेको मूंसां तार मिलाईंदो
मां उन वट रोशनी कंदुस पो भले 100 फुट परे हुजे या 100 मैल परे हुजे तार मिलाइंदो त रोशनी कंदुस पर जे तार न मिलाइंदो त 1.5 फुट ते बि ऊंदह में वेठो होंदो याने मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना ही जनरेटर लोह जो टुकड़ो तोखे बुधाए रहियो आ त ओ दालीअ जे भर में वेहण वारा परवेज फकीर जे दावत ते अचण वारा मरहूम शादी खान कल्होड़े जे ईसाले सवाब में अचण वारा इहो न सोच त मदीने खां परे वेठो हां मदीनो परे कोन्हे को परे आहे त तुंहिंजी दिल परे आ हींअर ई कनेक्शन मिला ॾिस त बल्ब बरे थो या नथो बरे कनेक्शन मिलाए ॾिस त ख़बर पवे न हे जनरेटर थो चवे मुंह में त तार विझी या न विझी पर जेका न तार मुंह में लॻल आ रुगी उन तार सां तार मिलाए त पोइ बि ॾींहुं थी वेंदो ऐ मुंहिंजा दोस्त अजीज हे छा तोखे जनरेटर सेखारे रहियो आहे तोखे जनरेटर ॿुधाए रहियो आहे त पावर सां जेका तार मिलियल हूंदी आहे उन सां बि जेको मिलाईंदो आहे हे मुर्शिदन करीमन जा फ़कीर दीवाना छो त मुर्शिदन करीमन जी तार सुहिणे इमाम रब्बानी सां सुहिणे दिलबर दस्तगीर सां उन जी तार सुहिणे अबू बकर सिद्दीक सां सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा सां उन जी तार चो मदीने जे ताजदार सां मदीने वारे ताजदार जी तार चो रब्बुल आलमीन सां पो जन जो यारन सां प्यार आ उन्हनि जो ही बेड़ो पार आ त पो देर छो थो करी देर न कर मुंहिंजा दोस्त अजीज हिकिड़ो दफ़ो या तार मिला लतीफ ॿुधाई या सचल ॿुधाई पाणी दे न न ॿई न टाइम थोरो आहे लतीफ ॿुधायां या सचल हिकिड़ो ॿुधायो रात कीअं गुज़रंदी को मूंखे रुगी हिकिड़ो ही प्रोग्राम थो रही आहे सलात मुंहिंजे साईं ते बस 10 मिंट बाक़ी रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह छाजी पे गाल के पर्दे जी छाजी पे गाल पर्दे जी न पर तार जी छाजी पे गाल के तार छा के चइबो आहे चो हिन दुनिया जे बल्ब खे ॿारण लाइ तार ही कापर जी या पीवीसी तार मिलाए बि त बल्ब ॿरंदो जंहिं घर में बल्ब ॿरंदो उते माण्हू थाबो बि कोन खाईंदो ठीक है न त केॾी महिल अलमाड़ीअ में लॻो पियो हूंदो केॾी महिल खट में थूनो केॾी महिल मग़ज़ फाड़े मोटी आयो ज़ाल पुछो छा थियो अथई रत वहाईंदो थो चई अंदरि यार अलमाड़ीअ जो धकु लॻो चई निपुटरा चयो थमई त कनेक्शन वठ कनेक्शन नथो मिलाई त हे थाबा न खाईंदे ॿियो छा थींदो याने जेकॾहिं तूं बिजलीअ जो कनेक्शन न मिलाईंदे त घर में थाबा खाईंदे पर जे दिलि जो कनेक्शन न मिलाईंदे त क़बर में थाबा खाईंदे इने करे दुनिया जे थाबन खां बचण थो चाहीं त हिन वापडा वारी बिजलीअ सां कनेक्शन मिला ऐं जे क़बर ऐं क़यामत वारनि धिकनि थाबन खां बचण थो चाहीं त हिन दिलि जी तार मुंहिंजे मदीने वारे यार सां कीअं मिलंदी पहिरीं लतीफ़ पो सचल पो फ़कीर हलंदो लतीफ़ सरकार तनु तस्बीह अल्लाह मन मणियो दिल दबूरो जन तारूं ही तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन निंद्र इबादत तन जी लतीफ पंहिंजो अकीदो ॿुधायो हिकिड़ो दफ़ो रुगी दिल जी तार मुंहिंजे मदीने वारे मीर सां मिला पो अखियूं तुंहिंजूं निंड में हूंदियूं पर दिल तुंहिंजी पो बि मदीने में हूंदी
काथे हुंदी दिल, काथे हुंदी दिल। वो जेडी मल दिल तुझी मदीने हुंदी, दिल जी तार मदीने मिली वई, पो भले तू मुर्शिद जे दरबार में हुजी, जुबान सा भले हक सजण साईं चवी, पर तुझे दिल में मदीनो हुंदो। मां नथो चवा सचल थो चवे, छा थो चवे सचल सुनो। एक अल्लाह कनो मैं डरदी हाँ, मागी यार दी घड़ोली भर दी हाँ। अल्लाह कनो मैं डरदी हाँ, मागी यार दी घड़ोली भर दी, मागी यार दी घड़ोली भर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, मागी यार दी घड़ोली भर दी। हिक अल्लाह कनो मैं डरदी हाँ, मागी यार दी घड़ोली भर दी हाँ। हसन हुसैन अली दा जाया, बार उम्मत दा सिर ते चाया, बार उम्मत दा सिर ते चाया। गोली शाह है दर्दी हाँ, मैं गोली शाह है दर्दी, चौ चौ गोली शाह है दर्दी हाँ, माही यार दी घड़ोली भर दिया। हिक अल्लाह कनो मैं डरदी हाँ, पई सजन सजन साईं कर दी हाँ। पीर पीरा हजरत मीरा, नाम गिदे जंज टुटन जंजीरा, नाम गिदे जंज टुटन जंजीरा। पीर पीरा हजरत मीरा, नाम गिदे जंज टुटन जंजीरा, नाम गिदे जंज टुटन जंजीर। मैं यारी यारी कर दी हाँ, जाओ यारी यारी कर दी हाँ, मैं मुर्शिद मुर्शिद कर दी हाँ, मैं मुर्शिद मुर्शिद कर दी हाँ, मागी यार दी घड़ोली भर दिया। एक अल्लाह कनु मैं डर दी हाँ, मागी यार दी घड़ोली भर दी। सजन सचल सारा नूर इलाही, अली वली दी है हमराही, अली वली दी है हमराही। सचल सारा नूर इलाही, अली वली दी है हमराही, अली वली दी है हमरा। मैं हैदर 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 है, मैं अली अली पे कर दी हाँ, माही यार दी घड़ोली भर दी हाँ। एक अल्लाह कनु मैं डर दी हाँ, माही यार दी घड़ोली भर दी। एक यार दी घड़ोली भर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी। एक मौला कनु मैं डर दी हाँ, माही यार दी घड़ोली भर दिया। एक अल्लाह कनु मैं डर दी हाँ, माही यार दी घड़ोली भर दी हाँ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 5 मिनट तबलीग जा जुमला उन खां अख फेरा ए ॾिसु यार हर पीर असां जो आ, लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ। लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ। अख फेरा ए ॾिसु यार हर पीर असां जो आ, लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ। लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ। हक वारी जमायत आहियूं, सच वारी जमायत आहियूं, असां यारनि धणे कानायूं। चो हक वारी जमायत आहियूं, असां यारनि धणे कानायूं। छो यारियां वारो नंगर ऐं खीर असां जो आ,
लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ। सुभान अल्लाह। हाणे जॾहिं सचल भी चयम लतीफ भी चयम दिलबर दस्तगीर जब चयम त हाणे सजण साईं छो न चवां। न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी मुरीद आयो सजण साईं पीर जा। न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी गुलाम आयो सजण साईं पीर जा। न कहे अमीर जा। सुभान अल्लाह। मुझो पंहिंजो अक़ीदो आहे पाण पंहिंजे पुनहल ते ठाही अथव। सुभान अल्लाह। खणी जॾहिं नेण सुणो निहारी दो आगे आशिकन जे दिलन खे जियारी दो आगे। खणी जॾहिं नेण सुणो निहारी दो आगे मुरीदन जे दिलन खे जियारी दो आगे। मौजुन में सदा मिलंदई फ़कीर अदा मौजुन में सदा ॾिसंदे फ़कीर अदा कहिड़ा मिली जन खे वयो निगाह जो ख़ैर आ। न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी मुरीद सुने दस्तगीर जा। न कहे अमीर जा। सुभान अल्लाह। आखिरी मिसरो पंहिंजे अक़ीदे जो भल भला बाग रब कया हिन ताहिरी फ़कीर जा। सुभान अल्लाह। हथड़ा नसीब थिया थसे सजण साईं पीर जा। भला भाग रब कया हिन ताहिरी फ़कीर जा हथड़ा नसीब थिया थसे मुर्शिद सजण साईं पीर जा। हाणे मौजू करे ॾिसी दुनिया ठरे हाणे मौजू करे ॾिसी दुनिया चवे छा दुनिया चवंदी आहे ॾिसो राज पर मथा ही कुर्ब पीर जा। न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी गुलाम आयो सजण साईं पीर जा। न कहे अमीर जा। सुभान अल्लाह। कन्न में अचे मदीने जे साथी बुधायो कन्न में अचे मदीने जे साथी बुधायो त मदीने जी का नात बुधायो। हाणे मदीने जूं नातूं त घणियूं आहिनि पर तूं हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ त मां का अहिड़ी तोखे ॿुधायां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मायूस न थी दिल दर्द भरी
हिक ॾींहुं मदीने हलंदासी, हिक ॾींहुं मदीने हलंदासी। मायूस न थी दिल दर्द भरी, मायूस न थी दिल दर्द भरी। हिक ॾींहुं मदीने हलंदासी, हिक ॾींहुं मदीने हलंदासी। कदे पंहिंजी बि पवंदी वाग भरी, नेठ पंहिंजी बि पवंदी वाग भरी। उन ॾींहुं मदीने हलंदासी, उन ॾींहुं मदीने हलंदासी। साईं न छॾियो ग़ुलामन खे, रुगो छॾिन यकीन जे दामन खे। साईं न छॾियो ग़ुलामन खे, रुगो छॾिन यकीन जे दामन खे। साईं न छॾियो ग़ुलामन खे, रुगो छॾिन यकीन जे दामन खे। विदा तवक्कल वारा पार तरी, विदा तवक्कल वारा पार तरी। उन ॾींहुं मदीने हलंदासी, उन ॾींहुं मदीने हलंदासी। मायूस न थी दिल दर्द भरी, मायूस न थी दिल दर्द भरी। हिक ॾींहुं मदीने हलंदासी, हिक ॾींहुं मदीने हलंदासी। खोड़ पाण जहिड़ा मिसकीन हुया, वॾी दौलत वारा कीन हुया। खोड़ पाण जहिड़ा मिसकीन हुया, वॾी दौलत वारा कीन हुया। तन खे बि मिली वई ख़ुश ख़बरी, तन खे बि मिली वई ख़ुश ख़बरी। नेठ पाण बि मदीने हलंदासी, चओ पाण बि मदीने हलंदासी। बचड़न सां मदीने हलंदासी, अमड़ सां मदीने हलंदासी। बाबा सां मदीने हलंदासी, वलर सां मदीने हलंदासी। जरा देर में खैरा ख्याल न कर, कंहिंखे वॾेरो समझी कॾहिं सुवाल न कर। सुभान अल्लाह। जरा देर में खैरा ख्याल न कर, कंहिंखे सण भो ॾिसी तूं सुवाल न कर। विदा तवक्कल वारा पार तरी, विदा तवक्कल वारा पार तरी। हिक ॾींहुं मदीने हलंदासी, हिक ॾींहुं मदीने हलंदासी। मायूस न थी दिल दर्द भरी, मायूस न थी दिल दर्द भरी। हिक ॾींहुं मदीने हलंदासी, हिक ॾींहुं मदीने हलंदासी। हिक ॻाल्हि पोइ क़ुरान जी आयत जो तर्जुमो। ॻाल्हि कहिड़ी? असां कॾहिं पंहिंजे पाण खे हरू भरू गैरती सम्झंदा आहियूं। छा सम्झंदा आहियूं? पाण ई हरू भरू पंहिंजे पाण खे कीअं? सच चओ, नाराज़ त न थींदो न? भला लफ़्ज़ मोटायां थो, सादा लफ़्ज़ चवां फ़क़ीर माण्हू आहे। कॾहिं कॾहिं असां पंहिंजे पाण खे अजीब सम्झंदा आहियूं, पर ग़लती अहिड़ी कंदा आहियूं जो ज़िंदगी भर कान विसरंदी आहे। अदा जॾहिं औरत दुनिया छॾे वेंदी आहे त उन जो मुंहुं दर जे अंदर ॾिसबो आहे न। ॻाल्हायो ईअं कंदा आहियूं। ॿाहिरि किथे बि मां औरत जो मुंहुं कफन मां ॿाहिरि कोन कढबो आहे। छो त ॿाहिरि गैर माण्हुनि जी नज़र, ॻाल्हायो गैर माण्हुनि जी नज़र। मूंखे जवाब ॾियो, शरीयत जो कानून जेको दुनिया छॾे वेंदो आहे उन ते हूंदो आहे छा? भला जे कंहिं धारे माण्हूअ जी नज़र बि पई, फर्ज़ कयो नज़र बि पई, त उहो ॾिसण खां पोइ रोवंदो न? चवंदो वेचारी अल्लाह जी बानी हुई वई हली। पर जेको माइट हूंदो, पुट हूंदो, भाउ हूंदो, चवंदो न मुंहिंजे अमड़ जे मथां गैर जी नज़र
मरण खां पोइ बि गैर जी नज़र न पवे। पर जेकॾहिं को धारियो माण्हू रस्ते में चए पंहिंजे माउ खे लाहे त मां मुंहुं ॾिसां त बंदूक हणी बीह रहंदो, ख़बरदार थी मुंहिंजे अमड़ जो मुंहुं तो ॾिसी, चवंदो मरी भले मरी वञे मुंहिंजी अमड़ तूं हल, पर त इहा हक़ीक़त आहे न। पोइ ॿ ॻाल्हियूं ॿुधो, हिकिड़ी असां जेका ग़लती कंदा आहियूं जॾहिं खणी निकिरंदा आहियूं जे बिरादर जूं 5-7 मायूं उन महिल अचे वयूं त रस्ते में चवंदासीं अबा थोरो हेॾे थियो त माइटियाणियूं मुंहुं ॾिसनि, ईअं कंदा आहियूं न, इहा ग़लती अथव। ॿुधो, उन मैयत जो मुंहुं धारियनि खे ॾिसण नथा ॾियूं, पर उहे जेके माइटियाणियूं वलर कयो जहिड़ियूं जाॻंदियूं थियूं अचनि उहे त मैयत जो मुंहुं थियूं ॾिसनि, पर उन्हनि जो मुंहुं राज ॾिसे थो या कोन थो ॾिसे थो न। इन करे इहा ग़लती न कंदा कयो। जंहिंखे मुंहुं ॾिसणो आहे रब नसीब करे उहो घर जे अंदर ॾिसे, दर खां ॿाहिरि औरत जो मुंहुं ज़ाहिर करणो नाहे। ठीकु आहे न। हाणे ख़ुदा जो कसम अथव जवाब ॾियो, जॾहिं अमड़ या भेण दुनिया छॾे वई आहे तॾहिं बि चऊं था कफन जे अंदर ढकियल आहे, मेकअप थियल अथसि, चओ त न। जवाब ॾियो, मेकअप थियल अथसि, पालिश थियल अथसि, चओ त न। भला इहो जेको अॼुकल्ह नमूनो हले पियो थो, हथ कारा बूथ अछो, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं जेॾी महिल गर्मी थी पुटे त ख़बर कान थी पए त बूथ कहिड़ो आहे मथो कहिड़ो आहे, काई ख़बर कान थी पवे। अल्लाह ताला रहम फरमाए, जेको ख़ुदा हुस्न ॾे उनखे संभालियो। ए नकुली हुस्न में कुछ कोने को। मुंहिंजा दोस्तो ए सच्चू ॻाल्हियूं फ़कीर जूं ॿुधो, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पोइ जेॾी महिल न मैयत थी वई आहे भेण या माउ या ज़ाल, चऊं था मुंहिंजे मैयत माउ जो बि मुंहुं केरु न ॾिसे, ज़ाल जो न ॾिसे, भेण जो न ॾिसे, पोइ उन महिल तो असांजी उहो अॻियो जुमिलो नथो चवां, सोच काॾे थी वञे जेॾी महिल तुंहिंजी मुंहिंजी माउ भेण या ज़ाल संभरी सही मेकअप करे तयार थी काॾे थी वञी शॉपिंग करण थी वञा। अधो घर ज़ाल काथे रेशम गलीअ में या का जेका गली आहे उते, पोइ ॿुधाए त उते पंहिंजे अबे सां मिलण वई आहे या पंहिंजे भाउ सां मिलण वई आहे, या उते जेके वेठा आहिनि उते ॾिस त या ॻोठ में परदो आहे उते त रहो बि कोन्हे को। इहो सच अथव, इहो सच अथव। ॻोठ मां निकिरंदियूं त थोरो मुंहुं ढकी ॾियूं, मतां अधो दरिया खान ॾिसे, चवे त छोरीअ जो मुंहुं ढकियो पियो कोन्हे को। मतां चाचो वली दाद ॾिसे त छोरी मुंहुं गाढ़ो कयो थी वञे। जेॾी महिल चाचे वली दाद दरिया खान खां निकिती मुंहुं त छा, पर ख़ैर सां वारड़ा बि ज़ाहिर करे अॻियां कई। ऐं जेॾी महिल शॉपिंग सेंटर ते पहुती त मोबाइल बि कढी कन में रखी त दुकानदार खे ख़बर पए त मोबाइल बि मूं वटि हेतिरी वॾी आहे। सच ॿुधो मुस्लमानो, पोइ उन महिल असांजे दिलि में इहो ख़्याल नथो अचे। इन जो मतिलब इहो नाहे त तव्हां ज़ालुनि खे बंदि क़ैद करे छॾियो, उन्हनि खे घर खां ॿाहिरि न कढो, क़तन ईअं नाहे। मुंहिंजो मक़सद इहो नाहे मां सजण साईं जो फ़क़ीर आहियां, मक़सद इहो नाहे। मुंहिंजो मक़सद आहे त अगरि शॉपिंग करणी आहे, मुड़ुस पंहिंजे ज़ाल सां गॾु ठहे थो, भाउ पंहिंजे भेण सां गॾु ठहे थो, पुट पंहिंजे माउ सां गॾु ठहे थो, पंहिंजे औरतुनि खे गॾु वठी वञो, पापर्दह वठी वञो। पोइ बेशक तव्हांखे कपिड़ा वठणा आहिनि, शॉपिंग करणी आहे, कराए अचो, बेशक कराए अचो, पर घटि में घटि जॾहिं मोल अमड़ जो बूथ चई थो ॿिया न ॾिसनि त जेरीअ जाॻंदीअ जो मुंहुं बि कंहिंखे न ॾेखार त भलो थिए। सजण साईं जे फ़क़ीर तोखे सलाह ॾिनी, हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे, घणो ॻाल्हि खे न खोलींदुसि। ऐं वरी एतिरो बि चवंदुमि त ईअं बि न थी त ॿाहिरि दुनिया सां ख़ुशि चङो भलो दर अंदरि टपी ॼण खखर तोखे खाई वञे, ईअं बि न थी। हदीस ॿुध, मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, उहो मर्द जेको घर खां ॿाहिरि हुजे त बचड़ा घर में इंतज़ार कंदा हुजनि, ज़ाल वाटू निहारे त मुंहिंजे घोट अचण में देर कई आहे, निहाणी वाटू निहारे मुंहिंजो बाबल अञा कोन आयो आहे, पुट गस ॾिसे त मुंहिंजो बाबा साईं अञा कोन आयो आहे, माउ गस ॾिसे त मुंहिंजो हीरो अञा कोन आयो आहे, भेण गस ॾिसे त मुंहिंजो जानी भाउ अञा कोन आयो आहे। घर जा बच्चा इंतजार कनि, उनखे ॾिसी सभई ख़ुशि थियनि। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो, इहा जन्नती मर्द जी निशानी।
कंहिंजी निशानी जन्नती मर्द जी। हाणे इन तस्वीर जो ॿियो रुख ॾिसो, अहिड़ो मर्द जंहिंजे लाइ ज़ाल पुट खे चवे ॾिस त ॾाइणो अचे त को नथो, मां चवे पंहिंजे धीउ खे पुट ॾिस त हू अचे त को नथो, मथे फिरियो छो त मां ॾाइणो कान चवंदी मां। केॾो बि बच्चो किनो हुजे चवंदी मथे फिरियो अचे त को नथो, पर ज़ाल चई वठंदी त ॾिस ॾाइणो अचे त को नथो। अज़ीज़न मल जंहिंखे घर जा भाती ॾिसण सां सहमिजी वञनि, लिकी वञनि, छुपी वञनि, साम्हूं दिलि जो हाल न करे सघनि, पोइ भले मौलवी हुजे, हाफ़िज़ हुजे, पीर हुजे, जेको वणेसि सो हुजे, पक सम्झो इहो जन्नती नाहे, इहा जहन्नमी हुजण जी निशानी आहे। जेको पंहिंजे बच्चन खे खुश नथो रखी सघे उहो रब खे राज़ी किथो करे सघंदो। जंहिंमां पंहिंजा बच्चा खुश न आहिनि उन मां रब बि खुश न आहे। मुंहिंजो रब उन मां खुश आहे जंहिंमां अमड़ खुश आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा उन मां खुश आहे जंहिंमां अबो खुश आहे, ख़ुदा ऐं मुस्तफ़ा उन मां खुश आहे जंहिंखां पंहिंजी ज़ाल खुश आहे, जंहिंखां पंहिंजी धीउ खुश आहे, जंहिंखां पंहिंजो पुट खुश आहे, जंहिंखां ओड़ो पाड़ो बि खुश आहे। मुंहिंजो ख़ुदा बि उन सां राज़ी आहे, मुस्तफ़ा बि उन सां राज़ी आहे। त मुंहिंजा दोस्त सभ खां पहिरीं इहा कोशिश कयो पंहिंजे बच्चनि जे लाइ भला बणिजी पियो, पोइ अल्लाह कदो त तव्हां सां जूं अदड़ियूं भेनरूं तव्हां सां खां सवा शॉपिंग करण कोन वेंदियूं, ख़बर अथनि त असां सां भलो थो हले। मुड़ुस खे चवंदियूं मुंहिंजा जानी अच त गॾु हलूं, भाउ खे चवंदियूं मुंहिंजा भाउ, पर जे ख़बर अथनि त हीउ ॾाइण सॼी वाट जल्दी कर छोरी उथी कोन थी, ठौशन मथे ठौशो हूंदो, चवंदियूं त हिन निपुट खे बुखार थिए त मां पासो ॾेई निकिरी वञा। पंहिंजे घर खे जहन्नम न बनायो, पंहिंजे घर खे जन्नत बनायो। भले खिलंदे पुछो पर ॻाल्हि जाई थो चवां, 3-4 हथ था खणनि ॿिया चवनि था त ॻाल्हि सची कोन्हे। माशाअल्लाह, पोइ जे इहा ॻाल्हि सचा त इहा ॻाल्हि लठिन सां कान सुधरंदी, इहा यादि रखो। इहे सभु ॻाल्हियूं प्यार सां सुझंदियूं आहिनि। पंहिंजे बच्चनि खे इज़त जो यकीन कयो, औरत खे ॿियनि खे त छॾियो, अल्लाह जो क़ुरान ॿुध, भला ॿ आयतूं क़ुरान जो ॿुधाई। मुझे सुने करीम रब मुझे महबूब मुस्तफ़ा जे घर वारनि जे लाइ छा फरमायो, व अज़वाजुहु उम्महातुहुम, मुझा महबूब मुस्तफ़ा तुझूं घर वारियूं मोमिनन जूं अमड़ियूं हन, चाहन मोमिनन जूं वरी चो चाहन मोमिनन जूं अमड़ियूं, मोमिनन जूं अमड़ का बि बच्चे खां पर्दो कान कंदी आ, पर रब क़ुरान में मुझे महबूब मुस्तफ़ा जे घर वारनि खे चयो, या निसा अन्नबी लस्तुन का अहदिम मिनन निसा, ओ मुझे मुस्तफ़ा जूं घर वारियो तव्हां दुनिया जे औरतुनि जहिड़ियूं न आहियो, तव्हां दुनिया जे औरतुनि खां निरालियूं हो, इन करे तव्हां बि पर्दो कयो, कंहिं महबूब जे ग़ुलाम जे मुंह बि गैर ज़रूरी न पओ। मुसलमान पंहिंजे बच्चन खे पर्दो करा। सच थई दुनिया चवंदी न हाणे ही मुल्लो थी वियो आहे, सौटन मासातन खे अचण नथो ॾे, इहो मुल्ले वारो तानो सवलो आहे। सुभाणे तुंहिंजे बच्चे जे मथां गिला अचे पोइ बंदूक खणी बीही रही, उहो भलो आहे या हिकिड़ो मुल्ले वारो तानो भलो आहे? जवाब ॾे। ओ मुसलमान पंहिंजे घरनि जी हिफ़ाज़त कयो, पंहिंजे बच्चे न तव्हां कंहिंजे घर गैर ज़रूरी वञो, न को तव्हांजे घर गैर ज़रूरी ईंदो। तव्हां ॿियनि जे बच्चनि जी इज़त कयो, रब तव्हांजे बच्चनि जी इज़त रखंदो। तव्हां ॿिए जे लोढ़े जी इज़त रखो, रब तव्हांजे लोढ़े जी इज़त रखंदो। क़ुरान जी आयत पढ़ियमि, अल्लाह ताला जी ज़ात फरमायो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे, व यसअलूनका माज़ा युनफिकून। बस सहाबी आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा जा, घणा लंबी तक़रीर ले त 2 कलाकनि खां बि टपी वई आहे। व यसअलूनका माज़ा युनफिकून,
मुझे महबूब जा ब सहाबी हिकड़े जो नालो अमर बिन जमो बे जो नालो घणो करे सैद बिन फयाज या एड़ो नालो आ मुझा दोस्त ज़हन में न थो अचे अल्लाह ताला माफ़ फरमाए ब सहाबी हुजूर जे दरबार में आया हिकड़े सहाबी अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर मूं वटि हिकड़ो दिरहम हुजे खर्च कीअं कयां मुझे मुस्तफा फरमायो हिकड़ो दिरहम थई त पाण ते खर्च कर आका अगर बियो भी दिरहम हुजे त छा कयां हुजूर फरमाए पांजे अमड़ ते खर्च कर पांजे अबे ते खर्च कर आका अञा वधीक दौलत हुजे हुजूर फरमाए पांजे गरीब मिटन माइटन ते खर्च कर आका अञा वधीक दौलत हुजे हुजूर फरमाए यतीमन ते खर्च कर आका अञा भी वधीक दौलत हुजे त कादे खर्च कयां अञा हिन सवाल कयो त मुझे करीम रब जिब्राइल के फरमायो जिब्राइल मुझे मुस्तफा जो गुलाम सवाल करे रहियो आ मां रब जे कुरान के खणी वञ त मुझो मुस्तफा जवाब ॾेई ॿुधाए कुल ओ मुझा महबूब तू इन्हनि खे जवाब ॾे मां अल्फक़तुम मिन खैर पंहिंजे पाण ते भलो ख़र्च कयो फलिल वालिदैन पंहिंजे पाण खां पोइ अगर ख़र्च करणो आहे औलाद खे त सभ खां पहिरीं पंहिंजे अबे ऐं अम्मा जे मथां ख़र्च करे सुभान अल्लाह कुरान पहिरो हक कहजो दसियो जो इन हद ताईं जो हुजूर जे दरबार में सहाबी आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे मथा सब खां वधीक कहजो हका मुझे आका फरमायो तुझे अम्मा जो आका बे नंबर ते हुजूर फरमायो तुझे अम्मा जो आका टे नंबर ते हुजूर फरमायो तुझे अम्मा जो आका उन खां पो चौथे नंबर ते हुजूर फरमायो तुझे मथा हका तुझे पीउ जो यानी टे हिस्सा अमड़ जो हको अबे जे मुकाबले में औलाद जे मथा वधीका छो त अमड़ दे खिली निहारण सा